अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भली कार माया काजी राबेल। हेडलाइंस हमारे टी बुलेटिन में अवांखे अहम ख़बर ॾी त अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त नफ़रत जी सियासत सां पाकिस्तान जा मसइला हल नथा थी सघनि ऐं इन खे तस्लीम न कंदासीं त मसइलनि जो हल न निकिरंदो। पाकिस्तान वटि मसइलनि जो को बि मुतबल हल न आहे। अवांखे ॿुधायो त शाहिद खाकान अब्बासी चयो त असां आइन जी ॻाल्हि कंदा आहियूं, आइन ते मुकमिल अमल करणु घुर्जे। मिफ्ता इस्माइल चयो त हिन वक़्तु मुल्की माशी सूरतहाल ख़राब आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त मुल्क जी अवाम खे हक़ ॾियूं। हुकूमत 4 महीना फ़ैसिला न कया, जंहिं सबबु मईशत खे नुक़सान पहुतो। हुकूमत जी IMF सां ॻाल्हियुनि जी आजा कयूं था। त लश्करी रहसानी चयो आहे त ॻाल्हियुनि ज़रिए बलोचिस्तान जा मसइला हल थी सघनि था। हुकूमत ग्वादर में अमन क़ाइमु करण में किरदारु अदा करे। नफ़रत जी सियासत सां पाकिस्तान जा मसइला हल नथा थी सघनि। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त आइन खे तस्लीम न कंदासीं त मसइलनि जो हल न निकिरंदो। पाकिस्तान वटि मसइलनि जो वाहिद हल मुतबादिल हल मौजूदु न आहे। शाहिद खाकान अब्बासी वधीक चयो त असां आइन जी ॻाल्हि कंदा आहियूं, आइन ते मुकमिल अमल करणु घुर्जे। हिन वक़्तु मुल्की माशी सूरतहाल ख़राब आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त मुल्क जे अवाम खे हक़ ॾियूं। मिफ्ता इस्माइल चयो आहे।